नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट ज़िले में रोड हादसा मामूल बणियल। गुलाम नबी शाह में नौजवानन पारां रोड हादसन खां बचाव लाइ रोड सेफ्टी मुहिम हलाई वई। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ गुलाम नबी शाह जे नौजवानन सहाफ़ी मुशताक क़ुंभर, रस्तम आरيسر, قربان अली क़ुंभर, जावيद अली क़ुंभर ऐं ॿियनि पारां गुलाम नबी शाह शहर में उमरकोट रोड, रक्शा स्टॉप, बादशाह मर्दान शाह ऐं ॿियनि हंधनि ते वञी रक्शाउनि, बिना बत्ती वारी मोटरसाइकिलुन ऐं ट्रैक्टर ट्रालिन ते चमक पट्टियूं लॻाए माण्हुनि खे ट्रैफ़िक जा क़ाइदा ऐं कानून ॿुधाए गाॾी ड्राइव करण दौरान मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु न करणु, गाॾी जूं बत्तियूं ऐं ब्रेक तोड़े टायर चेक करणु, हेलमेट पाइण ऐं नॉर्मल स्पीड सां गाॾी हलाइण तोड़े ॿारनि खे गाॾी न हलाइण ॾियण बाबति आगाही ॾिनी। इन मौक़े ते माण्हुनि भरपूर ताउन कंदे ट्रैफ़िक कानून ते अमल करण जी ख़ातिरी कराई। इन मौक़े ते नौजवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त उमरकोट ज़िले में SSP ऐं ट्रैफ़िक पुलिस जे नाअहली सबबि रोडनि ते हादसा मामूल बणियल आहिनि। SSP खे घुर्जे त माण्हुनि खे हादसनि खां बचाइण लाइ आगाही मुहिम हलाई वञे, कानून ते अमल यकीनी बणाए। हादसनि सबबि रोज़ रोज़ इंसानी हयातियूं ज़ाया थियनि पियूं, केरु कुझु चवण लाइ तयारु न आहे। गुज़िरियल ॾींहुं उमरकोट में थियल हादसे सबबि हिकु घर तबाह थी वियो। अमलदार पंहिंजो फर्ज़ विसारे वेठा आहिनि। उमरकोट में हिकु साल अंदरि तक़रीबन 68 माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि ऐं केतिरा ई ख़ानदान उजड़ी विया आहिनि।